أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وابتغ فيما آتاك الله الدار الآخرة ولا تنس نصيبك من الدنيا وأحسن كما أحسن الله إليك ولا تبغ الفساد في الأرض إن الله لا يحب المفسدين رب اشرح صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته इहा सूरह क़सस जूं आयतूं जंहिंमें अल्लाह सुब्हानहू व तआला क़ारून जे बारे में ॿुधाए थो असांखे। इन खां पहिरियां असां लास्ट जुमे ते जेको पहिरियों जुमो हुयो हुन ते बयानु कयोसीं त क़ारून केरु हुयो। क़ारून जेको हुयो बनी इसराईल क़ौम मां हुयो ऐं उहे उन वक़्त जा मुस्लमान हुया। केरु हुया? उहे उन वक़्त जा मुस्लमान हुया। मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मां हुयो ऐं बनी इसराईल क़ौम जेका आहे उहा जंहिं ते फ़िरऔन जेको आहे उहो ज़ुल्म कंदो ऐं हिकिड़ी बस्ती में रहंदा, ग़रीब हूंदा, अलॻि रहंदा, उन वक़्त जा उहे मुस्लमान हुया। उन में क़ारून बि उन ई क़ौम मां हुयो। मूसा अलैहिस्सलाम जो के बुक्स लिखंदा त उहे कज़न हुया। त उहे उन बस्ती में उन जेका बनी इसराईल क़ौम हुई सभु ग़रीब हुया। क़ारून वटि एतिरो पैसो हुयो जो माण्हू ॾिसी ख़्वाहिश कंदा त काश असां वटि बि एतिरो हुजे हा। त उहो पैसो, उहो सिर्फ़ु पैसो न हुयुसि पर शो ऑफ कंदो। छा कंदो? माण्हुनि खे ॾेखारींदो ऐं माण्हुनि खे चवंदो, जेको ॿाहिरि निकिरंदो शान व शौक़त सां निकिरंदो जीअं माण्हू मूंखे ॾिसनि ऐं माण्हू वाह वाह कनि। त अल्लाह ताला इहे जेके स्टोरीज़ आहिनि, इहे कहाणियूं आहिनि, इन्हनि माण्हुनि जी जेकी कहाणियूं आहिनि इहे असांखे ॿुधाए थो छाजे लाइ त मां पंहिंजी ज़िंदगी में सुधार आणे सघां ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में सुधार आणे सघो। इहे स्टोरीज़ जेके आहिनि असां क़ुरान पढ़ूं था जॾहिं बि इहे स्टोरीज़ रिपीट थियूं थियनि ऐं जॾहिं निमाज़ पढ़ूं था, निमाज़ में जॾहिं क़ुरान पढ़ियो थो वञे उन में बि इहो पढ़ियो थो वञे त इहे स्टोरीज़ अल्लाह सुब्हानहू ताला चाहे थो त असां बार बार इहे ॿुधूं, असां पंहिंजी ज़िंदगी में इन्हनि स्टोरीज़ मां सबक़ु हासिलु कयूं, असां पंहिंजी ज़िंदगी खे सही करे सघूं। त इहे स्टोरीज़ क़यामत ताईं ज़िंदा आहिनि ऐं असांखां अॻु में वारी क़ौमूं जेको हुयूं उन्हनि इन्हनि मां फ़ाइदो वरितो, जेके हाणे इहे फ़ाइदो वठनि था, असांखां पोइ जेके ईंदा उहे बि फ़ाइदो वठंदा जेसि ताईं क़यामत ईंदी। अल्लाह सुब्हानहू ताला इहे स्टोरीज़ ॿुधायूं, इन में न का शइ एक्स्ट्रा आहे न का शइ घटि आहे। त इन्हनि स्टोरीज़ खे सम्झण जी असांखे अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए। त जॾहिं क़ारून इहो करे पियो, ॿाहिरि निकिरे पियो, पंहिंजे माण्हुनि सां शो ऑफ करे पियो, त माण्हुनि उनखे मशवरा ॾिना, 3 मशवरा ॾिना। कहिड़ा कहिड़ा मशवरा ॾिनऊं? सभ खां पहिरियां त ला तफ़रह इन अल्लाह ला युहिब्बुल फ़रहीन, त तूं जेको आहे एतिरो ख़ुशि न थी। बार बार जेके पार्टीज़ थींदियूं आहिनि, एक्सट्रीम ख़ुशी जेके चइजे, इलाही वॾी ख़ुशी जेके चइजे, हर वक़्तु माण्हू इन शइ में पंहिंजे पैसे जी ख़ुशी में पंहिंजे पार्टीज़, मूवीज़ ऐं फ्रेंड्स सिर्फ़ु इन में मगन हुजे, इबादत हर शइ विसारे छॾे, त उनखे चवंदा आहिनि फ़रहान। त उहो चयूंसि त ख़ुशि न थी, अल्लाह ताला उन्हनि सां मोहबत नथो करे। उन खां पोइ चयूं वब्तग़ी फ़ीमा आताक अल्लाहु दारल आख़िरह वला तंस नसीबक मिन दुनिया अहसन कमा अहसन अल्लाहु इलैक वला तबग़िल फ़साद फ़िल अर्द। त चयूंसि त तोखे जेको अल्लाह सुब्हानहू व तआला ॾिनो आहे उहो अहिड़े नमूने ख़र्च कर त जीअं तोखे आख़िरत में बि उन मां फ़ाइदो थिए। इहो उनखे ॿियो मशवरो ॾिनो। त अल्लाह ताला चए थो तव्हांखे जेको दुनिया में मां हिसो ॾिनो आहे उहो पंहिंजो विसारियो न, दुनिया में बि तव्हां रहो, तव्हांखे जेका शइ ॾिनी आहे उहो ख़र्च बि कयो, ख़ुशि बि थियो, पर अहिड़े क़िस्म सां ख़ुशि न थियो जो असां ॿियनि खे शो कयूं। त उन खां पोइ जेका आख़िरी एडवाइज़ आहे, लास्ट एडवाइज़ बनी इसराईल क़ौम वारा माण्हू क़ारून खे ॾियनि था, उहे छा था ॾियनि? उहे चवनिसि था त वला तबग़िल फ़साद फ़िल अर्द, ज़मीन ते फ़साद, करप्शन न कर। ज़मीन ते ईअं नथा चवनिसि त असां सां फ़साद न कर या कंहिं इंडिविजुअल सां या कंहिं माण्हू सां या कंहिं कम्यूनिटी सां, न, चवनि था ज़मीन ते फ़साद न कर। इन अल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन, बेशक अल्लाह ताला जेको आहे उहो फ़साद करण वारनि खे, करप्शन करण वारनि खे पसंदि नथो करे। इन करे ज़मीन ते फ़साद न कर। इहे जेके मशवरा हुया उन क़ारून जी क़ौम उन्हनि खे ॾिना, अल्लाह ताला खे इहे मशवरा पसंदि आया जेके अल्लाह ताला असांखे ॿुधाए थो। त असांजे लाइ इन मां लेसन्स छा आहिनि? त इहो फ़साद छा आहे? इहो फ़साद इहो आहे, जीअं मिसाल जे तौर ते को माण्हू आहे, उनखे अल्लाह ताला एतिरो ॾिनो आहे, हर 6 महीने साल में वेकेशन ते वञे थो। हाणे त कोविड आहे, नथो वञी सघे माण्हू, पर हूअं पहिरियां वेकेशन ते वञे थो ऐं एॾियूं एॾियूं सीनरीज़ जेके आहिनि उहे
ॾिसे थो जेके हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी त मां हिते घुमां, अहिड़ा मुल्क घुमे थो, अहिड़ी जॻहियूं घुमे थो। अॼु पहिरियां त फ़साद हूंदो, माण्हू निकिरी वेंदो ॿियनि खे ॾेखारींदो लाइव। अॼुकल्ह जो जेको फ़साद आहे उहो मोबाइल फ़ोन आहे। त मोबाइल में फ़ोटू कढी स्माइल करे फ़ोटू कढी त मां जेको आहे हिते बीठो आहियां, मां हिते बीठी आहे, मां हिते इंजॉय थो कयां, मां पंहिंजी हॉलीडेज़ इंजॉय थो कयां, मां पंहिंजी वेकेशन इंजॉय थो कयां। त तव्हां छा था सम्झो जेको उनखे पोइ सोशल मीडिया ते तव्हां हणो था ऐं तव्हां सम्झो था जेको उनखे ॾिसंदो तव्हांजे उनजे दिलि मां तव्हां लाइ दुआ निकिरंदी। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजी ज़िंदगी में गर्मी आहे, परेशानी आहे, पैसे जी परेशानी आहे, जंहिं वटि इलाही परेशानियूं आहिनि पंहिंजी ज़िंदगी में, उहो तव्हांजो फ़ोटू ॾिसे थो, तव्हां एतिरो हैप्पी आहियो, तव्हां न गर्मी जो टेंशन आहे, न ॿियो को टेंशन आहे, तव्हां छा था सम्झो त उहो उन माण्हू जे दिलि मां तव्हां लाइ दुआ निकिरंदी। उहो त परे जी ॻाल्हि, पर उहो माण्हू कंटिन्यूअसली पंहिंजे दिमाग़ में सोचींदो त मूं वटि इहे शयूं कोन्हनि, अगरि काश इहे मूं वटि हुजनि हा त मुंहिंजी ज़िंदगी त तमामु ख़राबु आहे, हे परेशानी आहे, या हो ॾिसो या हो कीअं था घुमनि, कीअं थी घुमे, कीअं इंजॉय था कनि पंहिंजी ज़िंदगी खे, मूं वटि पैसो हुजे हा त मां बि एतिरो घुमां। कंटिन्यूअसली उहा शइ ज़हन में उन माण्हू जे घुमंदी, जेको उहो ॾिसंदो, ऐं उहो छा थो करे, इहो हिकिड़ो उनजे माण्हू जे दिलि में जेलसी पैदा थो करे ऐं नाशुक्री पैदा थो करे। जेको उन वटि शइ आहे उन में ऑलरेडी नाशुक्री उनजी थी वई, छो जो उनखे तव्हांजी शइ पसंदि आई, पंहिंजी सभु शयूं उनखे यादि न रहियूं, पंहिंजी सभु शयूं जेके अलाह ताला उनजे मथां नेमतूं कयूं आहिनि, रहमतूं कयूं आहिनि, उहे सभु न यादि कंदो, न उन्हनि खे यादि कंदो, न ई उन्हनि जे बारे में ख़ुशि थींदो अलाह ताला मूंखे इहे शयूं ॾिनियूं, न ई शुकुरु कंदो। त उहो छाजे करे छो तव्हां हिकिड़ो फ़ोटू रखियो सोशल मीडिया ते, तव्हांखे अलाह ताला ॾिनो आहे, नो डाउट तव्हां घुमो था, सुठी ॻाल्हि आहे, मां ईअं नथो चवां त घुमणु सही न आहे, पर जेको इहो फ़साद आहे, इहो हिकिड़ो करप्शन आहे, जेके अलाह ताला चए थो इहो हिकिड़ो फ़साद आहे जेको असां फैलायूं था। असां ॿियनि खे पंहिंजे एक्ट सां, पंहिंजे पैसे सां, पंहिंजी नॉलेज सां ॿियनि खे नाशुक्रो था कयूं ऐं ॿियनि खे असां उन्हनि जे दिलि में जेलसी था पैदा कयूं। जीअं मिसाल जे तौर ते हाणे को माण्हू आहे, को वालदेन आहिनि, उन्हनि जा ॿार माशाअल्लाह ख़ूबसूरत हूंदा आहिनि ॿार, उहो पंहिंजे ॿारनि खे नवां नवां कपिड़ा पाराए, ब्रांडेड वॾनि ऊचा ऊचा कपिड़ा पाराए, फ़ोटू कढी अहिड़ी अहिड़ी जॻह जा फ़ोटू कढी उते रखे थो। तव्हां छा था सम्झो फ़ोटू कढी सोशल मीडिया ते रखंदव त तव्हां ॿिया माण्हू जेके ॾिसंदव उनजे दिलि मां दुआ निकिरंदी, उहे तव्हां पंहिंजे ॿारनि लाइ पाण लाइ शैतान जा दरवाज़ा पाण था ओपन कयो। तव्हां पंहिंजे ख़ूबसूरत ॿारनि खे फ़ोटू कढी सोशल मीडिया ते रखो था त जीअं माण्हू ॾिसनि, माण्हू ॾिसी वाह वाह कनि मुंहिंजनि ॿारनि जी। नो डाउट थी सघे थो लाइक अचे, को कमेंट अचे सुठो, को चई माशा अल्लाह, ठीकु आहे, पर घणे क़दुरु जेको थींदो आहे उहो इहो ई थींदो आहे। हर को माण्हू इहो ई सोचींदो काश मुंहिंजा ॿार बि ईअं घुमनि हा, मुंहिंजा ॿार बि इहे कपिड़ा वठी सघनि हा जंहिं वटि उहा शइ न हूंदी आहे। त जीअं मिसाल जे तौर ते उन ॿार हिकिड़ो कपिल आहे, उनखे अलाह सुभाणे ताला औलाद न ॾिनी, अलाह ताला क़ुर में चई छॾियो आहे त मां कंहिंखे पुट ॾिना आहिनि, कंहिंखे न्याणियूं ॾिनियूं आहिनि, ऐं कंहिंखे पुट न्याणी ॿई ॾिना आहिनि, ऐं कंहिंखे औलाद न ॾिनी आहे। इहे अलाह जा फ़ैसिला आहिनि, इन में न मां कुझु करे सघां थो, न तव्हां कुझु करे सघो था। इहे सभु फ़ैसिला कंहिंजा आहिनि, अलाह जा फ़ैसिला आहिनि। त कंहिंखे अगरि औलाद कोन्हे का ऐं उहो तव्हांजा ॿार ॾिसे थो, उन्हनि सुठा सुठा कपिड़ा आहिनि, तव्हां हैप्पी आहियो पंहिंजे ॿारनि सां, उनजे दिलि मां दुआ निकिरंदी, या उनजे दिलि में का शइ हिकिड़ी कमी महसूसु थींदी उनखे। या हिकिड़ो कपिल आहे, हिकिड़ो उन जा ॿार हिन दुनिया मां हली थो वञे कंहिं बि बीमारी जे करे, कंहिं बि रीज़न जे करे, त उहो जॾहिं तव्हांजा ॿार ॾिसो उनजे दिलि में ख़्वाहिश न ईंदी त काश मुंहिंजो ॿार बि हुजे हा। त इहो हिकिड़ो करप्शन आहे। इन सिर्फ़ु छाजे करे असां हिकिड़ो शो ऑफ था कयूं, त असां वटि नंढा नंढा कानून इलाही आहिनि, त असांखे अलाह सुभाणे ताला इहे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जीअं सूरह फातिहा आहे, सूरह फातिहा सभ खां वधीक सूरह क़ुर जी पढ़ण वारी आहे सॼी दुनिया में। सूरह फातिहा जो पहिरियों अखर छा आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सभ खां पहिरियां असां चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह, हर रकात में पढ़ंदा आहियूं। ईअं न आहे त सॼी निमाज़ में फ़र्ज़ में हिकु दफ़ो पढ़ूं, न, हर रकात में असां इहा शइ रिपीट कंदा आहियूं। घणा माण्हू चवंदा आहिनि इहा शइ असांखे ख़बर आहे, असांखे इहा शइ न ॿुधाए, त न, ख़बर त आहे, पर अलाह सुभाणे ताला चए थो अल्हम्दुलिल्लाह जी माना ख़बर आहे। त थी आहे त हिकु दफ़ो निमाज़ पढ़ी असां बसि थी वञूं, फारिग़ थी वञूं, असां इहो पढ़ी छॾियूं, न, अलाह सुभाणे ताला चए थो बार बार तव्हां इहा शइ रिपीट कयो। इंसानु ठहियल आहे नसिया मतिलबु विसारण वारो, त असांखे शयूं जल्दी विसरी वेंदियूं आहिनि, या उन्हनि जो असां ग़लति मतिलबु कंदा आहियूं। त इन करे अलाह सुभाणे ताला चए थो इहे बार बार शयूं रिपीट कयो। ऐं अल्हम्दुलिल्लाह जी माना छा आहे? हिकिड़ो अल्हम्दुलिल्लाह जी माना आहे त अलाह जी तारीफ़ हम्द बयानु करणु। इन जी इलाही मानाऊं आहिनि, मां सिर्फ़ु तव्हांखे 2 मानाऊं ॿुधाईंदुमि। हिकिड़ो त इहा माना आहे त तारीफ़ बयानु करणु, ऐं ॿियो अलाह जो शुकुरु करणु। हाणे शुकुरु तेसि ताईं मूंखे न ईंदो जॾहिं की मां पंहिंजी शयुनि मां ख़ुशि न हूंदुमि। अगरि मां ॿिए कंहिंजी शइ ॾिठी ऐं उहा पंहिंजी दिलि में ख़्वाहिश कई, ऑटोमेटिक मुंहिंजो शुकुरु ख़तमु थी वियो। जॾहिं शुकुरु ख़तमु थी वियो त मुंहिंजो सब्र बि ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदो, ऐं पोइ मां उहा शइ हासिलु करण लाइ ऐं उहा शइ करण लाइ मां अहिड़ियूं शयूं कंदुमि जेके अलाह सुभाणे ताला जी तरफ़ां परमिशन आहिनि। त शैतान जॾहिं अलाह सां वादो कयो, प्रॉमिस कयो, मां इंसाननि जे अॻियां बि ईंदुमि, पोयां बि ईंदुमि, सॼे ॾांहुं बि ईंदुमि, खॿे ॾांहुं बि ईंदुमि, हर रस्ते ते उनजी ताक़ में वेठो हूंदुमि, त कंदुमि छा? शैतान
शैतान कंदो छा? शैतान चयो तूं अल्लाह सुभाणे ताला खे चई त तूं अक्सर माण्हुनि खे नाशुक्र शुकुर करण वारो न पाईंदे। जेके माण्हू हूंदा उहे शुकुर न कंदा। हुनजी जेका बेसिक जेका शइ आहे शैतान जी, उहो माण्हुनि खे नाशुक्रो करणु आहे। हिकिड़ो माण्हू जॾहिं नाशुक्रो थिए थो त ऑटोमेटिक उहो हिन में धरती ते करप्शन कंदो, ऑटोमेटिक उहो गुनाह जा कम स्टार्ट कंदो। इहा हिकिड़ी बेसिक शइ आहे इंसान जी नाशुक्री, जेका असांखे वॾनि गुनाहनि ते मोटिवेट थी करे त असां जीअं वॾा गुनाह कयूं। जीअं मिसाल जे तौर ते कंहिं माण्हू वटि पैसो आहे, अल्लाह सुभाणे ताला उन्हनि खे पैसो ॾिनो आहे त उहे शादी था कनि, पंहिंजे कंहिं ॿार जी शादी था कनि। शादी अहिड़ी जॻह ते था कनि, 5 स्टार होटल आहे, 7 स्टार होटल आहे, कंट्री साइड आहे, कहिड़ी बि जॻह ते वॾा वॾा हॉल्स आहिनि, उते शादी था कनि। बहितरीनु लाइटिंग लॻियल आहे, 50 क़िस्म जा उन में खाधा आहिनि ऐं सभिनि माइटनि खे पंहिंजनि खे घुराइनि था। उन्हनि माइटनि में उहे बि आहिनि जंहिं वटि एतिरो पैसो कोन्हे, उन माइटनि में उहे बि आहिनि जंहिंखे उन्हनि खां वधीक पैसो आहे। सभिनि माइटनि खे पंहिंजे घुराइनि था। शादी उहो हर कोई अटेंड करे थो। के ग़रीब जेके माइट आहिनि उहे शादी में न वेंदा आहिनि, बाद में वञी मुबारक ॾेई ईंदा आहिनि। छाजे करे त असां एतिरा कपिड़ा कोन्हनि जो असां उते वञी सघूं। तव्हांखे अलाह पैसो ॾिनो आहे, उनजो मक़सदु इहो न आहे त इसराफ़ कयो। इसराफ़ अल्लाह सुभाणे ताला चए थो, इसराफ़ करण वारा कंहिंजा भाइर आहिनि? शैतान जा, अख़वातुल शयातीन। जेके इसराफ़ कनि था उहे शैतान जा भाइर आहिनि। त अल्लाह ताला ॾिनो आहे तव्हांखे तव्हांजे लाइ, शो ऑफ करण जे लाइ न। त तव्हांजी शादी में को अचे थो, तव्हांजो माइट, ॿिए साल या 6 महीने खां पोइ उनजे ॿार जी शादी आहे, त उहो छा चवंदो? मां इहे शइ ॾिठी आहे, तव्हां बहितरीनु कैमरामैन हायर कयो, तव्हां हर शइ जेको आहे स्टैंडर्ड वारी रखी, एक्सपेंसिव कपिड़ा वरिता, हर शइ उहा कई। जेको माण्हू अचे थो उनजे ॿार जी शादी आहे, उन वटि एतिरो पैसो कोन्हे जो उहो सभु शयूं करे सघे, पर हिकिड़ो तव्हां कम्यूनिटी में, सोसाइटी में हिकिड़ो स्टैंडर्ड मेंटेन करे छॾियो त शादियूं ईअं थींदियूं। त उन माण्हू जी दिलि जी ख़्वाहिश छा थींदी त मां पंहिंजे ॿार जी शादी अहिड़ी कयां, हालांकि उन वटि एतिरो पैसो बि कोन्हे। की इहो छाजे करे थियो? छो जो तव्हांखे अलाह पैसो ॾिनो ऐं तव्हां शो ऑफ कयो। उनजे करे करप्शन हिकिड़ो सोसाइटी में, कम्यूनिटी में, सोसाइटी में फैलियो। जंहिं माण्हू वटि न हुयो उन कर्ज़ु खयो, बैंक जो लोन खयईं, पंहिंजियूं शयूं विकिणई ऐं पंहिंजे ॿार जी शादी उन लेवल जी करण जी कोशिशि कई। त उन में छा थियो? हिकिड़ी शादीशुदा जोड़ो, उनजी ज़िंदगी शुरू थी थिए, हिकिड़ो बहितरीनु रिश्तो अल्लाह सुभाणे ताला उन्हनि खे ॾिनो। उन पंहिंजी ज़िंदगी शुरू था कनि छा सां? उन्हनि जा फिनेंशियल क्राइसिस, उन्हनि जे जेका इकॉनमी आहे उहा अॻु में ई जेका आहे उहा पंहिंजी कोलैप्स ख़तमु था करे छॾनि। उन खां पोइ पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआति था कनि। टेंशन उन्हनि जा शादी जे ॿिए ॾींहं खां शुरू था थी वञनि। त इहो छाजे करे थियो? इहो हिकिड़ो स्टैंडर्ड करप्शन हिकिड़ो मेंटेन थियल आहे कम्यूनिटी में, सोसाइटी में। त शादी करणी त हीअं बजे, ईअं शादी न आहे त उहा ख़राबु आहे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, ॿियनि जी शादी में वेंदा आहिनि ऐं उनजी शादी में के शयूं घटि हूंदियूं आहिनि, त उते वेही उन्हनि जे शादी में वेही करे इहो चवंदा आहिनि त असांजी शादी ॾिठो, उन में केतिरो सुठो खाधो हुयो, गरम हुयो ऐं असांजी शादी अहिड़ी जॻह ते हुई। तव्हां वञो था ॿिए खे दुआ करण लाइ, ॿिए जी ख़ुशी में शरीक थियण लाइ। तव्हां इन करे नथा वञो त उते पंहिंजी शयूं कंपेयर कयो उन्हनि सां ऐं उन्हनि खे नीचो ॾेखारियो, उन्हनि खे घटि ॾेखारियो। न, उहे जेके कनि था उहे पंहिंजे हिसाब सां कंदा। अल्लाह सुभाणे ताला चए थो, मां तव्हांखे पैसे में, नॉलेज में घटि वधि इन करे कयो आहे जीअं तव्हां हिक ॿिए जे कमु अची सघो। इन करे न कयो आहे जीअं तव्हां हिक ॿिए खे ॾेखारियो, हिक ॿिए सां शो ऑफ कयो, हिक ॿिए सां हसद कयो। त इहे जेके शयूं आहिनि, इहे अल्लाह सुभाणे ताला असांखे अॻु में ई मिसाल ॾेई छॾिया। क़ुर में जेको क़ारून जो मिसाल, क़ारून जेको निकिरंदो हुयो, उहो एतिरे नवां कपिड़ा, बेस्ट कपिड़ा, बेस्ट शयूं, बेस्ट घोड़ा ऐं वॾी जमात हुनजी चाबियूं खणी हुन सां गॾु हलंदी। छाजे करे? त मां माण्हुनि खे ॾेखारियां। कहिड़ा माण्हू हूंदा? ग़रीब हूंदा, बनी इसराइल क़ौम जा, ऐं उहे उन वक़्त जा मुस्लमान हुया। त क़ारून बि उन्हनि मां ई हो। त उहो छा कंदो? शो ऑफ कंदो। त उनजे माण्हुनि उनखे मशवरो ॾिनो। अल्लाह सुभाणे ताला उहो मशवरो असांखे क़ुर में ॿुधाए थो त इहे शयूं ईअं ई आहिनि। त क़ारून जेको आहे इहो छा कयो? हाणे क़ारून जॾहिं ईअं कयो, उनखे माण्हुनि ॾिसी करे छा चयो त काश इहो असां वटि बि हुजे हा। जिन माण्हुनि उन्हनि खे ॾिसी करे ईअं चयो काश इहो असां वटि बि हुजे हा, असां बि ईअं कयूं हा, असां बि नवां कपिड़ा पायूं हा, असां बि घुमूं हा, असां बि इहे जेको आहे अहिड़े नमूने ज़िंदगी गुज़ारियूं। असांजी ज़िंदगी सफ़ा ख़राबु आहे, लाइट बि वञे थी, गर्मी आहे, असांजा ॿार ख़राबु आहिनि, असांजा हुनजा ॿार बि सुठा आहिनि। त पंहिंजियूं सभु शयूं हुनखे नथियूं वणनि, पर हाणे उन्हनि खे क़ारून जूं शयूं वणणु लॻियूं। त अल्लाह सुभाणे ताला छा थो फरमाए? इन खां पोइ जेको आहे क़ारून छा चयो? क़ारून चयो, इहो जेको मूंखे मिलियो आहे इहो मुंहिंजी इल्म जे करे मिलियो आहे। जेका इहा शइ चई, इहो जेको मूंखे मिलियो आहे, जेको बि इहो कयो आहे, मुंहिंजो डिसीजन्स हुया बिज़नेस जा, मां पंहिंजी महिनत कई आहे, मां बिज़नेस हलायो आहे। मुंहिंजा बिज़नेस में अहिड़ा सुठा सुठा डिसीजन हुया जंहिंजे करे मूंखे फ़ाइदो मिलंदो वियो। इहे डिग्री जेका हुई आहे, मां डिग्री वरिती आहे, जंहिंजे करे मूंखे सुठी जॉब मिली आहे, जंहिंजे करे मूंखे पैसो मिलियो आहे। त उन छा चयो त इहो जेको शइ बि मिली आहे, इहा मूंखे मुंहिंजी महिनत जे करे मिली आहे। इल्म इन चयो त अला इल्म ईंदी, इहो जेको इल्मु आहे इहो मुंहिंजे करे जेको इहो मिलियो आहे मूंखे पंहिंजी नॉलेज जे करे, पंहिंजे इल्म जे करे, पंहिंजी महिनत जे करे मिलियो आहे। त
त उन खां पोइ अलाह सुब्हानो व ताला छा थो फरमाए, हाणे क़ारून हिकिड़ो इंडिविजुअल हिकिड़ो माण्हू हुयो ऐं उन वॾाई कई, उन शो ऑफ कयो ऐं उन चयो त इहो सभु कुझु जेको आहे उनखे उनजे माण्हुनि मशवरो ॾिनो त ईअं न कर, ख़ुशि न थी, ऐं जेको तोखे अलाह ताला ॾिनो आहे उन लाइ अहिड़ो कर त जीअं आख़िरत में मोकिले ऐं धरती ते ज़मीन ते फ़साद करप्शन न फैलाए, इहे उन मशवरा ॾिनई। उन खां पोइ क़ारून उन्हनि खे इन्हनि सवालनि जो जवाबु न ॾिनो। माण्हुनि 3 सवाल कयसि, 3 मशवरा ॾिनोसि, उन्हनि मशवरनि जो क़ारून हुनखे को बि जवाबु न ॾिनो। क़ारून ॻाल्हि चेंज करे छा चई, इहो जेको मूंखे मिलियो आहे मूंखे पंहिंजे इल्म जे करे मिलियो आहे। त असांखे कॾहिं कॾहिं तव्हांखे ईअं थींदो आहे, को माण्हू सचाई ॿुधाईंदो आहे त उहो माण्हू सचाई तां बिल्कुलु फिरी वेंदो आहे। तव्हां डिस्कस करणु चाहींदव ए ते, पर ॿियो माण्हू डिस्कस कंदो बी ते, छो जो ए सचाई आहे, उनजे करे उन ते डिस्कस न, माण्हू चेंज कंदो आहे टॉपिक। त मूंखे इहो जेको मिलियो आहे क़ानून चयो मूंखे पंहिंजे इल्म जे करे मिलियो आहे, मूंखे इन करे कंहिं ॾिनो न आहे, मां कंहिंखां पिनियो न आहे, मुंहिंजो हक़ु आहे, मां अगरि शो ऑफ कयां थो त ठीकु आहे, को मसइलो कोन्हे। त उन खां पोइ जेको आहे अलाह सुब्हानो ताला जेको मिसाल ॾिनो, त अलाह ताला मिसाल ॾिए त क़ारून ईअं कयो, क़ारून जी सॼी दौलत सॼी धसिजी वई हिकिड़ी राति में, हिकिड़े ॾींहं में सॼी दौलत धसिजी वई। त माण्हू जेके हुया, जेके ईअं पिया चवनि काश इहो असां वटि बि हुजे हा, त उन्हनि माण्हुनि जो यकदम में जेको स्टेटमेंट हुयो उहो चेंज थी वियो त चङो थियो असां वटि इहा शइ न हुई, अलाह सुब्हानो ताला असांखे इहा शइ न ॾिनी, न त असां सां बि इहो ई हशर थिए हा। त अलाह ताला इन शइ जी जेको इहो फ़साद आहे, इहो करप्शन आहे, इहो जेको फ़रहान, इहो हैप्पी थियणु आहे इलाही एक्सट्रीम, ऐं सिर्फ़ु हिन दुनिया में सोचणो आहे, आख़िरत जे बारे में न आहे सोचणो। इन जे बारे में अलाह सुब्हानो व ताला उन सां एतिरो नाराज़ थियो, जेको चई मूंखे पंहिंजी इल्म जे करे। त अलाह ताला ईअं न चयो, मिसाल न ॾिनी त इन खां अॻु में जेका तो इलाही क़ारून हुया जंहिंखे मां ख़तमु करे छॾियो, न। अलाह सुब्हानो व ताला फरमाए थो त अन्नल्लाह क़द अहलक मिन क़ब्लिही मिनल क़ुरूनि मिन हुव अशद्दु, इन खां अॻु में वारी जेके क़ौमूं हुयूं, क़ौम मतिलबु जेके क़ौमूं हुयूं, नेशन हुयूं, उन्हनि खे इन खां वधीक क़ुवत हुई, इन खां वधीक इल्मु हुयो, इन खां वधीक पैसो हुयो, सभु शइ इन खां वधीक हुई। अलाह ताला उन्हनि खे इन शइ जे करे डिस्ट्रॉय करे छॾियो, तबाह करे छॾियो। अलाह ताला जी हिकिड़ी नाराज़गी इन शइ जे करे केतिरी वॾी आहे त अलाह ताला उन हिकिड़े क़ारून जो मिसाल माण्हू उनखे चवनि था, क़ारून खे त तो वटि इलाही पैसो आहे ऐं तूं करप्शन न कर, ऐं हो चए थो इहो सिर्फ़ु मुंहिंजे इल्म जे करे आयो आहे। त अलाह सुब्हानो ताला मिसाल ॾिए थो सॼी क़ौमुनि जो, जेके पोयूं क़ौमूं जेके आहिनि उहे तबाह थी वियूं, अलाह सुब्हानो ताला उन्हनि जो मिसाल थो ॾिए त मां उन्हनि क़ौमुनि खे, तव्हां क़ारून खे तोखां वधीक उन्हनि वटि क़ुवत बि हुई, उन्हनि वटि ताक़त बि हुई, उन्हनि वटि पैसो बि हुयो, उन्हनि वटि इल्मु बि हुयो, त अलाह सुब्हानो ताला चए थो उन्हनि करप्शन कयो धरती ते, त मां उन्हनि क़ौमुनि खे ई तबाह करे छॾियो। त इहे जेके शयूं आहिनि अलाह सुब्हानो ताला खे तमामु नापसंदि आहिनि। शो ऑफ करणु जेको अलाह ताला खे, तव्हां वटि पैसो आहे तव्हां ख़र्चु कयो, मां ईअं नथो चवां त तव्हां ख़र्चु न कयो, मां ईअं बि नथो चवां तव्हांखे अलाह जेको ॾिनो आहे तव्हां पाण ते ख़र्चु न कयो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुठो खाईंदा, सुठो पाईंदा ऐं सुठी परफ्यूम, बेस्ट परफ्यूम इस्तेमालु कंदा, बेस्ट ख़ुशबू इस्तेमालु कंदा। त तव्हां वटि पैसो आहे, तव्हां खाओ, तव्हां पायो, तव्हां घुमो, पर पंहिंजे लाइ, न के ॿियनि जे लाइ। जेका माण्हू इलाही आईफोन वरितऊं, हिकिड़ो आईफोन 12 वरितऊं, हाणे 6 महीने खां पोइ मॉडल चेंज थी वियो, हाणे ॿियनि खे ॾेखारण लाइ आईफोन 12 प्रो अची वियो, हाणे मूंखे इहो वठिणो आहे, छो जो मूं वटि आईफोन 12 पुराणो थी वियो, इहो त वठिणो आहे। जॾहिं इहो खोलींदुसि मां त पंहिंजी पिक्चर सोशल मीडिया ते रखंदुसि, पंहिंजे व्हाट्सअप ते रखंदुसि, फेसबुक ते, जीअं माण्हू ॾिसनि त मां हाणे इहो फ़ोन वरितो आहे, या मां केॾे वेंदुसि त माण्हुनि खे खणी वेंदुसि। अलाह ताला असांखे मुस्लमाननि खे इन शइ लाइ हिन धरती ते न मोकिलियो आहे। असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियूं, असां मिलत इब्राहिम आहियूं, असांखे अलाह ताला धरती ते इन शइ जे करे न मोकिलियो आहे। इहे उहे माण्हू कंदा आहिनि जंहिंजो आख़िरत ते को बि यकीन कोन्हे, जंहिंजो क़यामत ते जन्नत दोज़ख को बि यकीन कोन्हे, हे सिर्फ़ु हिन दुनिया में उनखे करे वञिणो आहे, उन्हनि जी सोचूं ईअं आहिनि। इहे उन्हनि माण्हुनि जे लाइ शयूं आहिनि, इहे असांजे लाइ, तव्हांजे लाइ न आहिनि। अलाह ताला असांखे हिन दुनिया ते मोकिलियो आहे त असां हिन दुनिया ते अहिड़ो करे वञूं, जीअं हिन दुनिया मां वञूं तॾहिं बि असांखे उनजो सवाब जो हिसो ईंदो रहे। अलाह ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे अहिड़े क़िस्म जे फ़साद खां, करप्शन खां बचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभ खां पहिरियों अगरि कोई अहिड़ो करे थो त तमामु सिंपल तरीक़ो आहे, अलाह सुब्हानो ताला खां माफ़ी वठे ऐं इन शइ खां अलाह ताला असां सभिनि खे बचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।